मेहर फरीदाबाद इंटरनेशनल NGOs हेलिंग हैंड्स के रीजनल मैनेजर अली मोहम्मद पठान, अवामी न्यूज़ के रिपोर्टर अली हसन चांडियो ॻोठ फैज़ मोहम्मद दरियानी पहुची बाहि मुतासिर जे 150 घरनि खे राशन तक़सीम कयो। उन मौक़े ते बाहि मुतासिरीन अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि हिन महिल जान ते कपिड़ा जेके आहिनि पातल इहे पंहिंजे हिकिड़ो वॻो सॼी हुई पातल आहे। अॼु असां मौजूदु आहियूं राशन सां गॾु ते ऐं हिते बेनिफिशरीज़ खे राशन प्रोवाइड कयो पियो वञे। असां कोशिशि कंदासीं त हिननि जेके बि ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे वधि में वधि मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।